حامدا ومصليا أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أحل لكم ليلة الصيام الرفث إلى نسائكم هن لباس لكم وأنتم لباس لهن علم الله أنكم كنتم تختانون أنفسكم فتاب عليكم فالآن باشروهن فتاب عليكم وعفى عنكم فالآن باشروهن وابتغوا ما كتب الله لكم. सूरह बकरा की आयत नंबर 187 है। रमज़ान में रोज़ो जो को पाण रखूं था, रोज़ो किन वस्तु से जुड़े तो किन वस्तु से नथो जुड़े, इन ताल्लुक़ से अमुक ॻाल्हि पाण सुणंदासीं। रोज़ो जेको आहे पंहिंजो फजर वटा जॾहिं मगरिब सूदी हले थो, इन विच में अमुक अहिड़ा कम आहिनि जेको मनाई आहे। तंहिं हूंदे जेकॾहिं पाण उहो कमु करे वियासीं त पंहिंजो रोज़ो जुड़ी पवंदो, न त मकरू थी पवंदो। जीअं पंहिंजी ज़बान में चवंदा रोज़ो मकड़ो थी वियो, मकड़ो न बदिले मकरू नापसंद। मिणी कंदा पहिलो कमु, जेकॾहिं रोज़ा तो माण्हू की खाई न पी वेंदो ॼाणी माणी पिन जे इरादे से नियत से, त अहिड़े माण्हू जो रोज़ो जुड़ी पवंदो। खाई मतिलबु इरादो करे खाए, हुनखे ख़बर अथई ऐं थियां पियो ऐं रोज़ा तो आहियां, त अहिड़े इंसान जो रोज़ो जुड़ी पए थो। हाँ, हिकिड़ो इंसान जेकॾहिं भुली करे खाई वञे, हुनखे यादि न वे, ईअं भुली खाई वियो न ओचितो हुनखे यादि पियो जे आउं रोज़ा तो आहियां, पोइ जेकॾहिं खाई वियो वे त वांदो न आहे, रोज़ो कीअं न जुड़ंदो। भुली जेकॾहिं खाधी वियो हुए तो बाक़ी नियत इरादो अल्लाह ताला जाने थो जे केरु भुलियो आहे केरु न आहे भुलियो। पाण ईअं खाई वञो द्रव कर ला ईअं पोइ चवां भुली वियोसि, त इहा अल्लाह खे वधारे ख़बर आहे केरु भुलियो आहे। हिकिड़ो इंसान जेकॾहिं भुली वञे न मुंहं में को वस्तु विझी छॾे न उनखे यादि पए जे आउं रोज़ा तो आहियां, त उन ई टाणे थुके विझे, पोइ उनखे गिरकाए न। ईअं ज ॿई जेको वस्तु आहे जंहिंसां रोज़ो जुड़ी पए थो, उहो इहा आहे औरत से हम बिस्तरी करणी। रोज़े जी हालत में हिकिड़ो इंसान जेकॾहिं पिन जी घरवारीअ खे ॾींहं जो भेरो थिए थो त उनजो रोज़ो जुड़ी पवंदो। हिकिड़ो इंसान जेकॾहिं खाई पी वञे हुनजो रोज़ो जुड़ी पए थो त उहो पूरो करे, त मिणी कंदा पहिरीं त उहो तौबा करे अल्लाह वटां माफ़ी मंगे जे रोज़े खे पूरो न कयां, ऐं पोइ हुन रोज़े जी क़ज़ा करे, यानी पुठियां रोज़ो रखे। पण हिकिड़ो इंसान जेकॾहिं रमज़ान में औरत से हम बिस्तरी करे लाए ॾींहं जो रोज़े जी हालत में, उनजो रोज़ो त जुड़ी पवंदो, पण उहो पुठियां क़ज़ा कंदो, यानी रमज़ान पुठियां रोज़ो उहो रखंदो। साथ साथ में जेको इन गुनाह कई आहे, इहे भुल कई आहे, त इन जो कफ़ारो पण ॾियणो पवंदो। कफ़ारो करे खे चवां वञे। हिकिड़ो साहबी हदीस खे सुणायां, सम्झे में अचे थी ॻाल्हि ठाहे बनाए। हिकिड़ो साहबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचे थो, न चए थो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आउं तबाह थी वियुसि, आउं तबाह थी वियुसि। चए कोरो थियो? चए आउं रोज़े जी हालत में मुंहिंजी औरत खे भेरो थी वियुसि, घरवारी खे भेरो थी आयुसि रोज़े जी हालत में ॾींहं जो। तर चए तो वटि एतिरी ताक़त आहे जीअं तूं हिकिड़े ग़ुलाम खे आज़ादु कराई। ग़ुलाम आज़ादु करणु थोरो महांगो हो। मिसाल तरीक़े जेकॾहिं को माण्हू जेल में कंहिं वॾे केस में वे न जेल मां कढाइण में त केतिरो ख़र्चो लॻे, त चए उहो त चए मूं वटि एतिरी ताक़त न आहे जो मां कंहिं ग़ुलाम खे आज़ादु कयां। चए तो वटि एतिरी ताक़त आहे जे तूं 60 मिस्कीन खे खाधो खाराए सघें। पहिरियों चए मूं वटि एतिरी ताक़त न आहे जो 60 मिस्कीन खे खाधो खारायां। पहिरियों चए तूं लगातार 2 महीने जा रोज़ा रखी सघंदे। छे अल्लाह जो रसूल महीनो जेको से पूरो न थियो जोरे विधो आहे, चए में 2 महीना क्या मुंड रखा पा। तेरा अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाट करे रही रहा। चए करणो करो, हिन वटि कीअं न थींदो। तेरा हिकिड़ो माण्हू अचे थो, वो खजूर जो थेलो भरे न अचे थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां रखे तो खजूर जो थेलो,
तेर पुछनि था जो उहो माण्हू केॾा वियो जेको सवाल पुछणु आयो जंहिं रोज़ो जोड़े वेंदो आहे। उहो चई आउं ही रहियुसि। चई खजूर जो थेलो खणी वई ने वञी ग़रीब आहिनि मिसकीन में विराए छॾ। तेर चई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मदीने में मूं नु वॾो ग़रीब केरु आहे न, आउं कंहिं वटि विराइजां? मिणी कथा वॾो ग़रीब त आउं ई आहियां। जॾहिं इहा ॻाल्हि कए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो खिलिया जो अल्लाह जे नबी जी ॾाड़ पण नज़र आवे। अल्लाह जे नबी वधारे खिलंदा की न हुआ, ख़ाली मुरकंदा हुआ, ही ख़ाली अॻिला 4 ॾंद ॾिसंदा हुआ बसि। पर उन ॾींहुं एतिरो खिलिया, साहबा किराम चए था अल्लाह जे नबी जूं ॾाड़ूं पण असां ॾिठियूं। जे कहिड़ो माण्हू आहे, चए थो मूं वटां कीअं की न थींदो न, मूं ॾिनो जे ग़रीबे में विराए तर चए मिणी खां वॾो ग़रीब आउं आहियां। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे चई जे वञ तुंहिंजे आकाए खे तो खाराए छॾी खजूर, पर पुठियां दफ़े रोज़ो रखिणो पवंदो। हीउ जेको रोज़ो पाण रखूं था न हेर, ई पाना करे राति जो मिड़े हलाल आहे, सांझी पुठियां मिड़े पाना करे हलाल आहे। पर जॾहिं शुरू में रोज़ो फ़र्ज़ थियो हो पहिरियों ईअं न हो। जॾहिं शुरू में रोज़ो फ़र्ज़ थियो त साहबा किराम रोज़ो रखंदा हुआ, सांझी जो रोज़ो छोड़ियो, रोज़ो छोड़े लाथो, एतिरे सुम्हण सुधी खाइण पीअण जाइज़, सुम्हण जी बांग सुधी खाइण पीअण जाइज़, सुम्हण जी बांग पुठियां वरी रोज़ो चालू थी वेंदो। यानी ॾींहं जो पण रोज़ो न राति जो पण रोज़ो, 24 कलाक में जा ख़ाली विचरो जेको कलाक का 1.5 कलाक मिलंदो बसि। सुम्हण जी बांग पुठियां थियण पण जाइज़ की न हूंदो, औरत से हम बिस्तरी करण पण जाइज़ न। हिकिड़ो साहबी हो रमज़ान जे महीने में, उहो राति जो औरत से हम बिस्तरी करे वेंदो हुन। अची करे ने अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर ॾिए थो जे हीअ भुल मूं वटां थी वई आहे, जे राति मूं हम बिस्तरी करे वेंदी आहे। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटां पण हीअ भुल थी वई जे रमज़ान जे महीने में राति जो पंहिंजी घरवारी खे बेरा थिया हुआ। तैर अल्लाह ताला इहा आयत नाज़िल कया जेको आंखें साम्हूं पढ़ियोसि, उहिल्ल लकुम लैलत सियामि रफ़थु इला निसाइकुम, जे राति जो आला करे हाणे हलाल आहे जे ऐं पंहिंजी घरवारी वटि वञी सघो था। तंहिंखां पहिला हलाल न हो, ॾींहं जो हलाल न आहे। जेकॾहिं कोई इंसानु पंहिंजी घरवारी वटि वेंदो हुनजो रोज़ो जुड़ी पवंदो। 3 वस्तू जंहिंसे रोज़ो जुड़ी पए थो, ॼाणी माणी उल्टी करणु। उल्टी जेकॾहिं थी वञे पिंड त रोज़ो कीन जुड़ंदो, यानी पंहिंजो इरादो न आहे उल्टी करे जो, उल्टी ईअं थी पई, रोज़ो कीन जुड़ंदो। पण जेकॾहिं हिकिड़े इंसान ॼाणी माणी रोज़ उल्टी कयईं, काकड़े में आंगड़ी हणी ॿियो कीअं पण कमु करे उल्टी करे वेंदे, उन माण्हू जो रोज़ो जुड़ी पवंदो, हुनखे पुठियां वरी रोज़ो रखिणो पवंदो। ईअं जो जेकॾहिं औरत आहे रोज़े जी हालत में आहे न, रोज़े में उनखे हैज़ अची वियो, मिसाल तरीक़े औरत रोज़ो रखे, सॼो ॾींहुं रोज़ा थी आहे, हाणे रोज़े छोड़े के कलाक 2 कलाक वार आहे त ॿिए कंहिं पण ॾींहं में कंहिं पण टाइम में औरत खे खून अची वियो, जेको माहवारी जो खून अचे थो महीने महीने, उहो जॾहिं औरत खे खून अची वेंदो उनटाणे औरत जो रोज़ो जुड़ी पवंदो, रोज़ो बाक़ी कीन रहंदो। पुठियां जेके पण रोज़ा हूंदा ये रोज़ा औरत के पुठियां पूरा करना पवंदा, पुठियां रखना पवंदा। ईअं जो जेकॾहिं पाण अहिड़ो को इंजेक्शन लॻायूं, इंजेक्शन जूं 2 क़िस्मूं वेंदियूं। हिकिड़ो अहिड़ो इंजेक्शन वेहे थो जेको पाण दवा करे लॻायूं था, पाण मां को बरल वे, को बीमार वे, उन में खुराक नथी वे, उन में ख़ाली इंसान जी सिहत बराबरि थी रहे थी। इन टाइप जो जेकॾहिं पाण इंजेक्शन लॻायूं त लॻाए सघूं था, जाइज़ है। पण जेकॾहिं को अहिड़ो इंजेक्शन पाण लॻायूं जंहिंमें खुराक वे त उहो इंजेक्शन लॻाइणु जाइज़ न आहे। ने कंहिं इंजेक्शन में खुराक आहे कंहिं में न आहे, ई डॉक्टर वधारे ॼाणे। पाण उनखे पुछी लाहियूं जे भई जेको इंजेक्शन तूं लॻाई हुन में खुराक त न आहे न कंहिं पण क़िस्म जी, त कोरो पंहिंजी खुराक में ॾींहं जो बंदि वेंदी। न जेकॾहिं इंजेक्शन जे ज़रिए पंहिंजे बदन में खुराक पुॼी वेंदी, पंहिंजो रोज़ो जुड़ी पवंदो। ईअं जो जेकॾहिं कोई इंसानु बाटला चढ़ाए थो, बाटलो चाढ़ाइण पण हिकिड़ी खुराक आहे। पाण ॾिठो न हिकिड़ा माण्हू जेको में बीमार थी था, पोइ उनखे कीअं न वणंदो हुए त पोइ बाटले जे ज़रिए उनजे अंगे में खुराक पुॼे थी। त जेकॾहिं बाटलो खुराक वारो आहे न, पंहिंजे अंगे में खुराक पुॼंदी त इन से पण पंहिंजो रोज़ो जुड़ी पवंदो। हाणे जेको रोज़ो औरत रखे थी, जेकॾहिं औरत रोज़ो रखे न बच्चे खे जनम ॾिने, त जेकॾहिं औरत रोज़े से हूंदी त उन औरत जो रोज़ो जुड़ी पवंदो। भला पुठियां निफ़ास जो खून चालू थी वञे थो, त जेको खून औरत खे चालू थी तो उन में रोज़ो जुड़ी पए थो। हाणे अमुक उहो ॻाल्हि जंहिंसे रोज़ो नथो जुड़े, पाण खे अहिड़ो कंफ्यूज़न हूंदो जे हिन से रोज़ो जुड़े थो नथो जुड़े। मिसाल तरीक़े हिकिड़ो इंसानु भुल में जेकॾहिं खाई पी वियो, रोज़ो कीन जुड़ंदो? उल्टी पिंडई थी पई, रोज़ो कीन जुड़ंदो? ईअं जो
पाण कॾहिं का सोणो वॾो लजो अहिड़ो पाण सोणो लजूं था जे पंहिंजो पाणी ख़ारिज थी वञे, यानी सोणे में जेकॾहिं पाण पलीत थी पओ, नापाक थी पओ, त हिन से रोज़ो नथो जोड़े। रोज़ो पाण मुकमल कयूं, हाँ नमाज़ पढ़ला करे पाण खे गुसल करणो पवंदो, वेंची लायूं पाण रोज़ो पंहिंजो उहो बरक़रार रहंदो, बाक़ी रहंदो। अमुक माण्हू अहिड़ा आहिनि जे रमज़ान जे महीने में न रोज़ो रखे था, पण चई यार रोज़ो त मूं रखियो ते असुर जो पण नापाक होसि ते न रखियो। नापाकी जो पूरो ई नमाज़ खे नड़े, पण रोज़े खे नथी नड़े। हिकिड़ो माण्हू राति जो जेकॾहिं नापाक थी पियो आहे, असुर जो उथियो, हिन रोज़ो रखी लाइ हिन बांग अची वई, त बांग पुठियां पण ई गुसल करे लाइ रोज़ो मांदे रखी लाइ बांग पुठियां गुसल करे लाइ वेंजी लाइ त पोइ वञी करे नमाज़ पढ़ी लाइ। ईअं इन हालत में जेकॾहिं पाण नापाक आहियूं त पाण रोज़ो रखी सघूं था, पण जॾहिं नमाज़ ते पाण वञूं त हिन पहिरां पाण खे गुसल करणो पवंदो। हाँ जेकॾहिं हिकिड़ो इंसान नफ़ल रोज़ा रखे पियो, नफ़ल रोज़ा रखे पियो त नफ़ल रोज़े जे बारे में को हुकुम है। नफ़ल रोज़े जे बारे में ये हुकुम है जे इंसान जहिड़ा खपे त रोज़ो छोड़े सघे थो, ज़रूरी न आहे जे रोज़ो पूरो करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई फेरा पंहिंजी घरवारी वटि अची था हुआ, घणे पुछा कंदा हुआ जे अॼु खाधे लाइ करे कीअं आहे। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हा बयानु करे थी, ऐं चवंदी हुई अल्लाह जे नबी घर कीअं पढ़ना आहे। पहिरें चवंदा हुआ ऐं अॼु रोज़ा थो वई आहे। पोइ जेकॾहिं ओचितो वरी कीअं असांजे घर अची थो हो खाधे पीते जेको वस्तु अची थी वई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफ़ली रोज़ो छोड़े विझंदा हुआ। पण जेकॾहिं पंहिंजा रोज़ा क़ज़ा जा रोज़ा आहिनि, यानी रमज़ान में पंहिंजा रोज़ा रही विया, पुठियां पाण रोज़ा रखूं पिया त उहो रोज़ो छोड़णु जाइज़ न आहे। उहो नफ़ली नथो रहे, उहो पंहिंजो फ़र्ज़ु रोज़ो बणी वञे थो जेको पंहिंजो रोज़ो छुटी वियो हो। हाणे अमुक पाण में अहिड़ा तसवुर आहिनि माण्हूअ में जे हिन वस्तु से रोज़ो जुड़ी पए थो, हिन से जुड़ी पए थो। जीअं त हिकिड़ो माण्हू गार पुछे थो, गार पुछे से रोज़ो जुड़ंदो की न जुड़ंदो? गार पुछे से रोज़ो जुड़ंदो बि न, पण थी सघे रोज़े जो सवाब जेको आहे उहो ख़तम थी वञे। भला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा कान सौम यौम अहदिकुम फला यसमुत, जे आम जा कंहिं माण्हू जो रोज़ो वे त उहो माण्हू गार ई न पुछे। फला यशमुत, उहो इंसान गार ई न पुछे। गार जेकॾहिं को पण माण्हू ॿियो उनखे ॾे त पण साम्हूं उहो गार न ॾे, बल्कि चए अना रोउन साइमुन, आउं रोज़ा थो आहियां। गार जेकॾहिं पाण पुछंदासीं पंहिंजे रोज़े जो सवाब जेको आहे उहो बर्बाद थी वेंदो, रोज़ो जुड़ंदो की न। हाणे कितक ई पण माण्हुनि जो ख़्यालु आहे जे विच ई पुठियां वेंजे से रोज़ो जुड़ी पए थो। अहिड़ो कीअं पण इस्लाम में न आहे। जहिड़े खपे तरह वेंजी सघो था। पोइ अमुक माण्हू चए यार लिया पिजाए फिरे त कहिड़ो ॾींहुं जो रोज़ो चए, न लिया पिजाए मथे त ॾियणा, क सॼो वॻो पुसाए छॾिणो, क थधे हथ मथे सुम्हणो, गमे ईअं पाण कमु कंदासीं इन से रोज़ो कीअं न जुड़ंदो। सुईरो विझेसि, तेल विझेसि, अतर लॻाएसि, थधी छाईअ में वेठेसि, ही जेकी पण ख़बर आहे इन कंहिं वस्तु से रोज़ो जुड़े नथो। ही पंहिंजा जेकॾहिं वीचार आहिनि त खोटा वीचार आहिनि। जेको मूंखे वस्तु ॾसईं इन वस्तुअ से रोज़ो जुड़े थो। ॼाणी माणी थियणो, घर वारी खे पहिरियों थियणो, क उल्टी ॼाणी माणी करणी, औरत खे खून अची वञे तंहिंसे रोज़ो जुड़े थो। ई मणे उहो कम ई जंहिंसे रोज़ो जुड़ी पए थो। बाक़ी ॿी मिड़ी वस्तुअ से रोज़ो जेको आहे उहो बाक़ी रहे थो। पाण रोज़ो मुकमल कयो खपे। जेकॾहिं पाण नापाक थी पिया आहियूं त पाण खे गुसल करे नमाज़ पढ़ाई खपे, बाक़ी रोज़ो पंहिंजो उहो कान बाक़ी रहंदो। हाणे जेकॾहिं पाण ॼाण हलो रमज़ान जे महीने में त रोज़ो जुड़े जो को मतिलबु आहे। रोज़ो जुड़े जो मतिलबु कोरो आहे। हिकिड़ो त मतिलबु पाण ईअं सम्झो था रोज़ो को अहिड़ी वस्तु अॼु ॿ टुकड़ थी पई हूंदी, जुड़ी पई हूंदी। रोज़ो अहिड़ी को वस्तु न आहे। रोज़ो जुड़ी पए थो जंहिंजो मतिलबु इहो पंहिंजो रोज़ो ख़तमु थी वियो। इहो रोज़ो पाण खे हाणे ॿिए तरह रखिणो पवंदो। न रोज़ो जेको फासिद थिए थो उन में ई आहे जो रोज़ो पाण खे ॿिए तरह न आहे रखिणो। यानी पाण गारी पुछी वियासीं, क कूड़ करे वियासीं, गिला करे वियासीं, अहिड़ा जेकॾहिं पाण कम कंदासीं पंहिंजो रोज़ो फासिद थी वेंदो। इन रोज़े खे पाण खे ॿिए तरह रखिणो न आहे, पण थी सघे हिन रोज़े जो सवाब जेको आहे ख़तमु थी वियो आहे। एतिरे लाइ करे पाण खे रोज़े जी हालत में जीअं खाधे पीते खां मनाई आहे या कूड़ करणो, गिला करणी, धार पुछणी, इन वस्तुअ खां पाण खे बचियो खपे जो पंहिंजो रोज़ो जेको उन जो सवाब ज़ाय न थिए। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह ताला बाक़ी इन ॻाल्हि मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। वमा अलैना इल्लल बलाग।